अस्सलाम वालेकुम नाज़रीन। DRD अलर्ट में सतार सरोई जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां अदब ते ॻाल्हाईंदासीं। सिंधी अदब पंहिंजी जाइ ते, पर अदब खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त अदब आहे छा। अदब इंसानी ज़िंदगीअ जो तफ़सीर आहे। अदब इंसानी ज़िंदगी जो अक्स चिटे थो। अदब इंसानी ज़िंदगीअ जे जज़्बनि जो, एहसासनि जो, हालतुनि जो, वाक़िअनि जो, दाख़िली कैफ़ियतुनि जो, ख़ारिजी कैफ़ियतुनि जे इज़हार जो हिकिड़ो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे। ऐं अदब सॼी दुनिया जे ॿोलियुनि में मौजूदु आहे ऐं दुनिया जी हर ॿोलीअ में जेको अदब आहे उहो पहिरियां मज़हबी ख़्याल सां जनमु वठे थो ऐं लोक ख़्याल उन मां जनमु वठे थो ऐं पोइ ईअं रोमानवी ख़्याल, दास्तान ऐं इहे सभु शयूं असांखे मिलनि थियूं पियूं, पर इहो ज़ाहिर आहे सॼो अदब आहे। अदब खे जे हवाले सां अलामा आए काज़ी साहब उनखे ॾाढो सुहिणे नमूने सां बयानु कयो आहे। काज़ी साहब चए थो त अदब जेको लफ़्ज़ अदब आहे उनजो बेसिकली मक़सदु आहे घड़ियण या अणघड़ियल काठ खे रंधो हणी सिधो करणु। यानी अदब जो मक़सदु आहे सूद संवार करणु। ऐं इन जे करे काज़ी साहब लिखे थो पियो त अवाइली ज़माननि में जेको ॿार जी तरबियत जे लाइ उस्ताद मुक़ररु कयो वेंदो हो उनखे अदीब सॾींदा हुआ, छाकाणि त उहो अदीब ॿार जी न सिर्फ़ु अणघड़ियल काठ खे रंधो हणी सिधो कंदो हो, पर उनखे तादीब बि सेखारींदो हो। तादीब माना उनखे ज़िंदगीअ जा अरकान सेखारींदो हो, अख़लाक सेखारींदो हो, उथण वेहण जा उसूल सेखारींदो हो ऐं उनखे बाक़ाइदे उन में तहज़ीब ऐं शाइस्तगी पैदा कंदो हो। माना उस्ताद जेको आहे उनखे अदीब इन जे करे चवंदा हुआ जो उहो सिर्फ़ु पढ़ाईंदो न हो, पर उहो ॿार में तादीब माना उन में तहज़ीब ऐं तादीब, इख़लाक ऐं उनजी सूद संवार जी ज़िमेदारी बि ॼण त उस्ताद जे कुल्हे ते हूंदी हुई। अहिड़े तरीक़े सां अदब खे ईअं असां एक्सप्लेन करे सघूं था पिया त अदब याने रेड़ियूं पाईंदड़ ॿार खे पंधु सेखारणु। याने हिकिड़ो ॿारु रेड़ियूं पाए थो ऐं उनखे चीच खां पकिड़े पंधु सेखारण वारो जेको अमल आहे जेतिरो कठिन आहे उहो ई अदब जो मरहलो बि कठिन आहे। छाकाणि त अदब माण्हू जी ज़िंदगीअ में हिकु अहसासु पैदा करे थो, हिकु तमन्ना पैदा करे थो, हिकिड़ी उमंग पैदा करे थो ऐं अदबी माण्हूअ खे सुधे संवारे उनजी तरबियत करे उनखे हिकिड़ो क़ाबिल क़बूल बणाए थो पियो। उनजी ॿोली ऐं अदबी ज़बान ऐं उन जूं जेको ॿोलियूं आहिनि उन इहो ई सबबु आहे जो उनखे असां डिफरेंट नमूने सां एक्सप्लेन कंदा आहियूं। जॾहिं असां चवंदा आहियूं त ॿोली छा आहे त पोइ उनजी ॿोलीअ खे एक्सप्लेन पंहिंजे तरीक़े सां कंदा आहियूं, पर वरी अदबी ॿोली छा आहे त उनखे पंहिंजे तरीक़े सां। मिसाल जे तौर ते ॿोली छा आहे उनजे हवाले सां बेशुमार वस्फ़ूं बयानु करे सघजनि थियूं, पर हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी उनजी वस्फ़ कुझु हिन रीति बयानु करे थो पियो त ॿोली चइबो आहे मानादार आवाज़नि खे, ॿोली चइबो आहे आवाज़नि जी तनज़ीम खे ऐं ॿोली चइबो आहे हिकु अहिड़ी गुफ़्तार खे, अहिड़े ॿोल खे जेको हिकु माण्हू ॻाल्हाए त ॿियो उनजो हम ज़बान उनजो मतिलबु आसानीअ सां सम्झी सघे। नंढो ॻाल्हाए त वॾो सम्झी सघे, वॾो ॻाल्हाए त नंढो सम्झी सघे, औरत ॻाल्हाए त मर्द सम्झी सघे, ज़ाल ॻाल्हाए त मुड़ुसु सम्झी सघे, सौटु ॻाल्हाए त मासात सम्झी सघे। अहिड़े तरीक़े सां हर इंसानु माना ॿोले थो। ॿोलीअ जो तालुक़ु ज़ाहिर आहे ज़बान सां आहे, ॻाल्हाइण सां आहे ऐं ॿोलियूं जॾहिं जनमु वठनि थियूं त उन ॻाल्हाइण जे अमल खां अॻु इशारनि जो जनमु थिए थो ऐं सभ खां पहिरियां जॾहिं अवाली ज़माननि में माण्हू ॻाल्हाए न सघंदा हुआ, ज़बान सां न ॻाल्हाए सघंदा हुआ, तॾहिं इशारनि सां पंहिंजी ॿोली कम्यूनिकेट कंदा हुआ। इशारनि सां, बॉडी लैंग्वेज सां, एक्सप्रेशन सां ऐं पोइ अॻिते हली घणो पोइ ॿोल जो जनमु थियो, माना ॻाल्हाइण जो जनमु थियो। ज़बान ज़रिए माण्हुनि आवाज़ कढणु शुरू कया ऐं तव्हां इल्मु लिसान ऐं सिंधी ज़बान प्रोफेसर अली नवाज़ जतोई जो किताबु जॾहिं पढ़ंदव त उन में उन ॿोलीअ जा नज़रिया बि ॻाल्हाइण जा नज़रिया ॾिना आहिनि त इहो ॻाल्हाइण इंसानु सिखियो कीअं, उनजो ज़रूरु तव्हां मुतालियो कजो त पखियुनि ऐं जानवरनि जूं लातूं ॿुधी ॿुधी माण्हू कीअं आवाज़ कढणु शुरू कया। कांव जी कां कां ॿुधी ॿार कां कां कीअं कयो ऐं भऊं भऊं कीअं कयो, त इहे सॼा इल्मु लिसान सिंधी ज़बान में तव्हांखे रेफरेंस अहम ॿुधायां थो पियो त उहो तव्हां ॿुधी सघो था। अहिड़े तरीक़े सां ॻाल्हाइण जो अमल शुरू थियो। पोइ वरी अदबी, जीअं अदब जी ॻाल्हि कईसीं त अदबी ज़बान जी वरी पंहिंजूं ख़ासियतूं आहिनि, ख़ूबियूं आहिनि। अदबी ज़बान अहिड़ी हुजे जंहिंमें माण्हू ॿुधे त मज़ो अचे, याने उन जा आवाज़ बद आवाज़ जानवरनि जहिड़ा न हुजनि, उन जा आवाज़ नागवार न गुज़रनि समातुनि ते ऐं गुफ़्तार ॾाढी माठीणी हुजे, ॾाढी शीरीन हुजे, ॾाढी मिठड़ी हुजे
ऐं ॿोलीअ जा जेके लफ़्ज़ जेके उचारजनि था उहे फसीह बि हुजनि, बलीग बि हुजनि, यानी फ़साहत, बलागत, सलासत हुजे। फ़साहत चऊं था त अहिड़ो आवाज़ु, अहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ा लफ़्ज़ जेके जॾहिं असां उचारियूं त असांजी ज़बान हॿके न, रुके न, उनजो तरनुम टुटे न। ऐं बलागत चवंदा आहियूं असां अहिड़े बलीग लफ़्ज़नि खे, माना सोचे सम्झी असां जेके ॻाल्हायूं ऐं एॾा बालिग लफ़्ज़ हुजनि, मैच्योर लफ़्ज़ हुजनि, अकॉर्डिंगली हुजनि, सिचुएशन्स जे मुताबिक़ लफ़्ज़ चूंडे असां बयानु कयूं त उनखे बलागत चइबो आहे। ऐं सलासत माना आसान, सलीसपणे मां निकितल आहे, त माना आसान लफ़्ज़ इस्तेमालु कजनि पर माना ख़ेज़ लफ़्ज़ इस्तेमालु कजनि, माना वारा ऐं असराइता लफ़्ज़ इस्तेमालु कजनि। अहिड़े तरीक़े सां अदबी ॿोलीअ जी ख़ूबियूं जॾहिं असां बयानु कंदासीं त पोइ असांखे तजनीसूं, सनअतूं, तजनीस हर्फ़ी, तजनीस ताम, तजनीस नाक़िस, उनखां पोइ इशारा, कनाया, तशबीहूं, इस्तारा, जंहिंते असां अॻु में ॻाल्हाए पिया आया आहियूं, त इहे सभु जेके आहिनि अदबी ॿोलीअ जो बयान खे मज़बूत थियूं कनि। अदबी ॿोलीअ जो बयानी इज़हार ऐं तहरीरी इज़हार ॿिन्ही में असांखे फ़साहत, बलागत ऐं सलासत सां गॾोगॾु ही बदी ऐं इल्मु बयान खे बि ज़हन में रखिणो पवे थो। इन जे करे ॿोली जा इहे अहम मामला असांजे ज़हन में हुजणु घुरिजनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां अलामा आया काज़ी वॾो कमु कयो आहे। हुन हिकिड़ी अंग्रेज़ी, अलामा आया काज़ी ते अंग्रेज़ी किताब, शाह लतीफ़ ते अंग्रेज़ी किताब लिखियो काज़ी साहब, ऐं उनजी हिकिड़ी अंग्रेज़ी शरह लिखियईं। उन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे हुन दुनिया जो वॾे में वॾो शाइर करार ॾिनो आहे। ऐं कार्लाइल जा 3 मयार, हिकिड़े वॾे शाइर जा जेके 3 मयार आहिनि उहे हुन बयानु कया आहिनि, जेके मां चाहियां थो त हिन वीडियो में तव्हां सां उहे बि शेयर कजनि। हाणे दुनिया जे वॾे में वॾे शाइर जा मयार कार्लाइल 3 बयानु कया आहिनि। हिकिड़ो इहो त दुनिया जो वॾे में वॾो शाइर उहो आहे जंहिंजी शाइरी ॻाए सघिजे। ॿियो मयार इहो आहे त दुनिया जो वॾे में वॾो शाइर उहो आहे जंहिंजी शाइरीअ मां को हिकु लफ़्ज़ कढी छॾिजे त उनजो माना ऐं मफ़हूम तब्दील थी वञे। ऐं टियों मयार इहो आहे त दुनिया जो वॾे में वॾो शाइर उहो आहे जंहिंजी शाइरीअ में घणे खां घणा उन ॿोलीअ जा लफ़्ज़ इस्तेमालु थियनि। सो हाणे तव्हां ॾिसंदो त अलामा आया काज़ी इन ॻाल्हि खे चयो आहे त इन सॼे 3 मयारनि ते जेकॾहिं को पूरो लहे थो त उहो असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। इन जे करे दुनिया जो वॾे में वॾो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसंदो त लतीफ़ साईं जी शाइरी ॿार खां वेंदे करे वॾे ताईं हर माण्हू ॻाए सघे थो। तमामु घणी ॻाई वई आहे, मुख़्तलिफ़ फ़नकारनि ॻाई आहे, मुख़्तलिफ़ धुनुनि में ॻाई आहे, हर नए अंदाज़ सां ॻाई आहे, शेर नए अंदाज़ सां चया विया आहिनि, धुनूं ठाहे चया विया आहिनि। माना गायकीअ जे हवाले सां, राग जे हवाले सां शहनशाह हिकिड़ो शाहकार डॉक्यूमेंट आहे लतीफ़ साईं जो रिसालो, यानी लतीफ़ साईं पहिरें जेको मयार आहे उन ते पूरो लथो। उनखां पोइ चवनि था त उहो शाइर जंहिंजी कंहिं हिकु जुमिले खे, हिकु लफ़्ज़ खे मटाए छॾिजे, कढी छॾिजे त उनजो मफ़हूम किरी पए। त असां चऊं था त लतीफ़ साईं जो हिकिड़ो लफ़्ज़ छा, पर जेकॾहिं असां लतीफ़ साईं जे शेर मां कंहिं लफ़्ज़ जो जी का एराब बि तब्दील करे था छॾियूं या हटाए था छॾियूं त उनजी माना ऐं मफ़हूम बिल्कुलु ई तब्दील थी वञे। इन जे करे लतीफ़ साईं बि इन मयार ते पूरो लहे थो पियो। ऐं उन सां गॾोगॾु काज़ी साहब लिखे थो, अलामा आया काज़ी साहब, त मिल्टन कुल शाइरी में 8000 लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, शेक्सपियर को 16-17 लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। लतीफ़ साईं जी शाइरी वरी एॾो कमाल आहे जो उन वटि लफ़्ज़नि जो त ॻाणेटो ई कोन्हे। बेशुमार नई वोकैबुलरी, नवां लफ़्ज़, हिकु हिकु शइ जे लाइ बेशुमार लफ़्ज़। लतीफ़ साईं उठ लाइ 21 लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, जोगियुनि लाइ बेशुमार लफ़्ज़ इस्तेमालु कया अथई, पुनुअ जे दास्तान, पुनुअ खे बेशुमार लफ़्ज़नि सां पुकारियो अथई। होत, बारोचल, पुन्हू, आरी, ॼाम, इहे सभु पुन्हू लाइ उन किताब आंदा आहिनि। कोह, जबल, डूंगर, छपर, हाणे हीअ जबल लाइ इस्तेमालु कया अथई। त अहिड़े तरीक़े सां हिकिड़ा ज़बरदस्त लतीफ़ साईं वटि वॾी वोकैबुलरी आहे। त इन जे करे हज़ारे लफ़्ज़ आहिनि, लखे लफ़्ज़ आहिनि लतीफ़ साईं जी शाइरी में। सो ही माना 3 मयार हुआ मुंहिंजे ज़हन में आया त मुंहिंजो तव्हां सां हिन वीडियो में वेंदे वेंदे इहे बि शेयर कजनि। सो उमेदु आहे त असांजूं ही नंढड़ियूं कोशिशूं तव्हांजे कमु ईंदियूं। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं। पर वेंदे वेंदे तव्हांखे गुज़ारिश आहे त असांजे वीडियोज़ खे न सिर्फ़ु पाण ॾिसो पर पंहिंजनि दोस्तनि सां बि शेयर कयो ऐं कमेंट करण में कंजूसी न कयो, त जीअं असांजी रहनुमाई थी सघे, असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। सो वरी मिलंदासीं कंहिं नए मौज़ूअ सां, नई वीडियो में। तेसीं ताईं जॾहिं पेर ते ॾाखियो।